नाज़रीन प्रोग्राम हैदराबाद टाइम्स सां गॾु जो मेज़बान ज़फ़र हकड़ो। अॼु असीं हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में अवांजी मुलाक़ात कराईंदासीं ऐं डिस्कस कंदासीं। बिल्डर आहे वकार ग्रुप जो चेयरमैन मोहम्मद यूनिस मेमन साहब ऐं असांजे स्टूडियो में मौजूदु आहिनि। मोहम्मद यूनिस मेमन साहब खे भलीकार चऊं था। उनखां अलावा लीगल एडवाइज़र वकार ग्रुप जी आहे रोज़ीना भुट्टो साहिबा, तव्हांखे भलीकार चऊं था हिते प्रोग्राम में अचण ते। नाज़रीन हिन प्रोग्राम जो करण जो जेको ख़ासि मक़सदु आहे त हिन वक़्तु मजमूई तौर ते जेका सिंध ख़ुशूसन जेकॾहिं सिंध जी ॻाल्हि कजे त सिंध जा जेके वॾा शहर आहिनि, सखर हुजे, लाड़काणो हुजे, कराची हुजे या हैदराबाद हुजे, इन्हनि वॾनि शहरनि में ज़राइत ते वॾो असरु पियो आहे। एग्रीकल्चर ख़तमु थींदी पई वञे, आबादगारनि जा मसइला, आबादगार वॾो परेशान ऐं सरकार जे तरफ़ां एतिरा त आबादगारनि सां मसइला कया विया आहिनि। कॾहिं पाणी कोन्हे को, कॾहिं जेको आहे सो रेट घटि आहिनि, जंहिंजे करे आबादगारनि उहे ज़मीनूं विकिरो करणु शुरू करे छॾियूं आहिनि। ज़मीनूं विकिरो थियण खां पोइ नंढा वॾा बिल्डर बि आहिनि मार्केट में, के असली के नकली ऐं के त वरी नाले वारा बिल्डर आहिनि जिन जो तमामु घणो कमु थियल आहे सिंध जे समूरनि वॾनि शहरनि में ऐं उन जा तमामु वॾा नाले वारा प्रोजेक्ट आहिनि ऐं उहे प्रोजेक्ट इलाही अरसे खां वठी हलनि था, मुसलसिल हलंदा रहंदा मुख़्तलिफ़ शहरनि में ऐं उन्हनि खे कामयाबी ताईं पहुचाइण लाइ उन्हनि जी जेका हद मुमकिन कोशिशि आहे उहा जारी आहे। के त वरी अहिड़ा बिल्डर बि आहिनि असां वटि जेके जिन खे बिल्डर माफ़िया चवंदा आहियूं असां। आम जेके सियासी माण्हू जन समाजी सिविल सोसाइटी सां तालुक़ु रखंदड़ उहे उनखे माफ़िया तौर ते लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहिनि त बिल्डर माफ़िया तबाही करे छॾी आहे शहरनि जी। बिल्डर माफ़िया उन्हनि में वाक़ई इहो आहे त जेकॾहिं 2 साल 5 साल 3 साल जो हिकिड़ो माण्हू सां वाइदो कनि था पर उहा शइ उन्हनि खे नथी मिले ऐं पोइ उहे पैसा बि हड़प कयो था वञनि ऐं उन्हनि वटि हिकिड़ा वॾा वॾा जेके जंहिंखे ईअं खणी चइजे त भत्ते खोर गुंडा मुख़्तलिफ़ जेके रुपोश केसनि में माण्हू आहिनि उहे उन्हनि वटि वेठा हूंदा आहिनि। जॾहिं आम माण्हू उन्हनि खां रिकवरी वठणु वेंदो आहे या पंहिंजो को कमुकारु वठणु या हीउ मुंहिंजो फ्लैट आहे, बंगलो आहे, प्लाट आहे, त उनखे वॾनि अखियुनि सां ॾेखारे हथियार ॾेखारे उन्हनि खे भॼायो वेंदो आहे। अहिड़ा बिल्डर बि आहिनि ऐं असां वटि मोहम्मद यूनिस मेमन वकार बिल्डर जहिड़ा माण्हू बि आहिनि जेके जहिड़ा अंदरि जा तहिड़ा ॿाहिरि जा ऐं जॾहिं बि उन्हनि को बि वाइदो कयो आहे, को बि प्रोजेक्ट ॾिनो आहे, उहो हुन पंहिंजे टाइम पीरियड ते प्रोजेक्ट ॾिनो आहे, माण्हुनि खे ख़ुशि रखियो आहे। ऐं वधि में वधि हुनजी इहा कोशिशि रही आहे त जेके ग़रीब माण्हू आहिनि, हेठे तबिके जा माण्हू आहिनि, उहे हिन जे जेको आहे सो हिन मां फ़ाइदो वठनि। उन जी जेको स्कीमूं आहिनि फ्लैटनि जूं हुजनि, प्लाटनि जूं हुजनि, तोड़े जो बंगलनि जूं हुजनि, पर सरकारी मुलाज़िम बि ग़रीब आहे, सरकारी मुलाज़िम हेठे तबिके जो माण्हू आहे, मज़दूर आहे, सहाफ़ी आहे, अदाकार आहे, गुलकार, फ़नकार, नंढा वकील आहिनि, उन्हनि जे लाइ उन तमामु घणो फैसिलिटेट कयो आहे, कोशिशि कंदो रहियो आहे त उन्हनि माण्हुनि खे एडजस्ट करे भले जीअं सिंध सरकार सब्सिडी ॾेई जेको आहे मुख़्तलिफ़ शयूं अघु रेट घटि कंदा आहिनि, तीअं मोहम्मद यूनिस मेमन साहब बि अहिड़े क़िस्म जो पंहिंजे घरां बि भरे ऐं पंहिंजो नुक़सानु बि करे तक़रीबन जेके प्रोजेक्ट हाणे जेके मौजूदा वक़्त में आंदा आहिनि उहे सिर्फ़ु सरकारी मुलाज़िमनि ऐं हेठे तबिके जे माण्हुनि जे लाइ आहिनि। मोहम्मद यूनिस साहब असां सां गॾु आहे। मोहम्मद यूनिस साहब तव्हांखे भलीकार ऐं तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां असांजे स्टूडियो में आया आहियो। सभ खां पहिरियां जेको मां तव्हां खां सुवालु पुछंदुसि थोरो कड़ो बि हूंदो, नाराज़गी बि न थियणु घुरिजे तव्हांखे त हीउ जेको बिल्डर माफ़िया अॼुकल्ह जेका घुमे पई शहरनि में, जेके 24 कलाक फ्रॉड कनि था, 24 कलाक माण्हुनि खे ब्लैकमेल कनि था, 24 कलाक माण्हुनि जे जेको आहे सो पैसनि सां खेॾनि था, नाजाइज़ फ़ाइदो था वठनि, इन्हनि जे लाइ तव्हां छा चवंदव? अदा पहिरियों त मां तव्हांखे हिकिड़ो अर्ज़ु करे वठां, तव्हां जेको हिन महिल ताईं ॻाल्हायो त जेको आहे सो बिल्डरनि खे बुरो चयो, सुठो काथे बि तव्हां बिल्डरनि खे न चयो, जॾहिं की हर शोबे में सुठा माण्हू बि हूंदा आहिनि, ख़राब माण्हू बि हूंदा आहिनि, ठीकु आहे न। ऐं तव्हां सॼो जेको इल्ज़ाम आहे बिल्डर माफ़िया, कब्ज़ा माफ़िया हिन ॻाल्हि ते हई आहे। अल्हम्दुलिल्लाह कराची हैदराबाद में सुठा बिल्डर्स बि आहिनि ऐं चंद जेका ख़राब बिल्डर्स आहिनि जंहिंजी वजह सां जेका आहिनि सुठा बिल्डर्स बि जेका आहिनि सो ख़राब थी रहिया आहिनि। त मां जेको आहे सो ख़ासि तौर सां हमेशह कंहिं बि मीडिया खे जॾहिं इंटरव्यू ॾिनो आहे त हथ जोड़े अर्ज़ु कयो आहे कि भई तव्हां जॾहिं कंहिं बि बिल्डर जो जेको आहे सो को ख़ामी पकड़ंदा आहियो त हुनखे हाईलाइट करे छॾंदा आहियो, एतिरो हाईलाइट कंदा आहियो कि हद खां वधीक। ऐं अगरि को बिल्डर सुठो कमु कंदो आहे त तव्हांजो मीडिया वारा कॾहिं हुनखे पुछंदा बि न आहिनि,
ठीकु आहे न। त जेका जेकॾहिं तव्हां सुठनि बिल्डर्सनि जी हौसला अफ़ज़ाई कयो, उन्हनि खे हाईलाइट कयो मीडिया जे ज़रिए, त हिकिड़ी त ॻाल्हि आहे की आवाम खे बि धोखो न थींदो, ऐं ॿी ॻाल्हि आहे की बिल्डर्स जेका जेका ख़राबु बिल्डर्स आहिनि उहो बि सुठो थियण जी कोशिशि कंदा। असां वटि ॻाल्हि छा आहे की हिकिड़ी हूंदी आहे रियासत जंहिंमें हलंदी आहे सियासत, ठीकु आहे, रियासत में हलंदी आहे सियासत, लेकिन असां वटि बदकिस्मती सां सियासत में जेको आहे सो रियासत थी हले। मुंहिंजे जुमिले खे तव्हां सम्झी वियो, माना सियासत में रियासत थी हले, माना जंहिंजी मर्ज़ी जीअं पंहिंजा मुफ़ादात हुजनि, रियासत जो को बि हुन में न आहे तालुक। मुंहिंजी सियासत आहे, मां पंहिंजी सियासत जे मुताबिक़ जेको आहे सो जहिड़ो कानून ठाहियां, जेको कमु कयां, मुंहिंजी मर्ज़ी आहे। त इन जे करे मां तव्हांखे वरी हिकु दफ़ो इहा गुज़ारिश कंदुसि कि जेको आहे सो हैदराबाद में बिल्डर्स आहिनि सुठा, कराची में बिल्डर्स सुठा आहिनि। हाणे तव्हां कॾहिं हुन बिल्डर वटि विया आहियो, इहो पुछा कयो आहे कि बाबा अलाह जी मार पवे तोखे, तो कब्ज़ो छो वक़्त ते न ॾिनो? हिन में 75% ॾोह अलाटी जो बि कॾहिं कॾहिं थी वेंदो आहे। अलाटी पेमेंट नथो करे, पोइ छा कजे, बिल्डर छा कंदो अदा, कमु रोकींदो न, त प्रोजेक्ट ताख़ीर जो शिकार थींदो आहे। अच्छा, असां वकार ग्रुप वारनि छा कयो आहे कि जीअं फर्ज़ कयो कि हिकिड़ो प्रोजेक्ट आहे जंहिंमें 100 अलाटी आहिनि, ठीकु आहे न। हाणे हुननि में जेका आहे 25 अलाटी पंहिंजी मुकमल अदायगी करे छॾी आहे, बाक़ी न कई आहे। त असां सोचियोसीं कि भई जेका 25 जेका माण्हुनि असांखे पेमेंट ॾिनी आहे, लाज़िमी असां वटि उहे माण्हू था अचनि घटि आमदनी वारा, जेके पंहिंजे ॿारनि बच्चनि जा पेट कटे कटे असांखे पैसा था ॾियनि, ठीकु आहे न। त असां वरी हुनजो हिकिड़ो तरीक़ेकार इहो कढियोसीं कि अगरि फ़र्ज़ु कयो तव्हां असां वटि बुकिंग बि कराई, तव्हां मुकमल पेमेंट ॾेई छॾी ऐं प्रोजेक्ट ताख़ीर जो शिकार थी वियो, त असां एरिए जे मुताबिक़ जेको एरिया में जेको रेट हले थो हुनखे असां रेंट भरे था ॾियूं। इहो मां दावो नथो करियां, इहा हक़ीक़त ॿुधायो, बिल्कुलु केस आहिनि, उहो माण्हू बि मां तव्हांजे साम्हूं आणींदुसि। त सभु बिल्डर्स बुरा न हूंदा आहिनि, सभु बिल्डर्स माफ़िया न हूंदा आहिनि। त मां वरी हिकिड़ो लफ़्ज़ दोहराईंदुसि कि असां वटि जेको आहे सो सियासत में रियासत थी हले। असांजो जेको मक़सदु हुयो अॼु तव्हां सां टॉक शो करण जो बि इहो ई मक़सदु हुयो त जेके शयूं माण्हू आहिनि, हीअ जेको पब्लिक आहे, मां जेको ॻाल्हायो उहो मूं पंहिंजे तरफ़ां न पर पब्लिक जे तरफ़ां ॻाल्हायो, उहे तव्हां ताईं ख़बरूं पहुचनि थियूं, अलाए नथियूं पहुचनि। माण्हुनि जो जेको चवणु आहे त वॾियूं माफ़ियाऊं, साफ़ जे लाइ बि माण्हू चवंदा आहिनि त साफ़ त हिकिड़ी वॾी माफ़िया आहे, ऐं ॿियनि मुख़्तलिफ़ शोबनि जे लाइ बि इहो ई साॻिया लफ़्ज़। तव्हां सां गॾु जेको आहे सो अदी रोज़ीना भुट्टो वेठल आहे, ऐं तव्हां लीगल एडवाइज़र आहियो हिन वकार ग्रुप जा। तव्हांजो छा कमु आहे हुते, कहिड़े क़िस्म जूं तव्हांखे लीगल जूं ज़रूरतूं पवंदियूं आहिनि? किथे किथे के माण्हू त सदाईं बिल्डरनि जे ख़िलाफ़ु वेंदा आहिनि कोर्टुनि में, पोइ तव्हां छा कंदा आहियो, कहिड़ी तव्हां पंहिंजे वकार ग्रुप जी वकालत कंदा आहियो? अदा जीअं त सर हाणे ॻाल्हि कई त असां वटि काफ़ी अहिड़ा क्लाइंट आहिनि जंहिंजा असां रेंट एग्रीमेंट था ॾियूं, त उहे रेंट एग्रीमेंट बि काफ़ी मूं ठाहिराया आहिनि जिन माण्हुनि खे असीं पे पिया करियूं। कंपनी उन्हनि खे बाक़ाइदगी सां एरिया जे हिसाब सां रेंट पई ॾिए। उनखां अलावा काफ़ी बिल्डरनि ते माण्हू केस कंदा आहिनि, पर हिते वरी थोरो जेको मूं ॾिठो आहे पंहिंजे 5-6 सालनि में, त असां वकार ग्रुप खे जॉइन करणु हूअं मक़सदु मुंहिंजो इहो ई हो त हिकिड़ो ग्रुप बि सुठो आहे, इन्हनि जो कमु बि सुठो आहे, अहिड़ो को फ्रॉड वग़ैरह बि न आहे, कुझु बि न आहे। न त माण्हू काफ़ी लहराईंदा आहिनि त अहिड़नि माफ़िया इन्हनि सां माण्हू कमु न करे। काफ़ी वकील बि ईअं भले उन्हनि खे सुठा अलाउंसिस मिलनि, सभु शयूं मिलनि, पर इन हिसाब सां असां जीअं त सर खे मूं ॾिठो आहे ऐं ॿियनि बिल्डरनि में उन्हनि में काफ़ी फ़र्क़ु आहे। हाणे सर लीज़ूं कराए ॾेई छॾियूं आहिनि, वकार ग्रुप लीज़ूं कराए माण्हुनि खे ॾेई छॾियूं आहिनि, उहे मैटर आउं हलायां पई। त उन्हनि माण्हुनि पेमेंटूं फ़ोन ॾिनियूं आहिनि, लीज़ूं खणी विया आहिनि, ऐं काफ़ी माण्हुनि वरी लीज़ूं रजिस्ट्रार वटां वराए उतां खां ट्रू कापी ॿी कढाए ऐं उहा ओरिजिनल कापी खणी विया आहिनि, ऐं असां वटि पेमेंट कोन्हे आहे। ऐं काफ़ी अहिड़ा असां वटि क्लाइंट आहिनि, अहिड़ा मूं वटि 2-3 केसिस आहिनि जिन माण्हुनि खे असां पोज़ीशनूं ॾेई छॾियूं आहिनि, उहे असांजे ई स्कीमुनि में रिहाइश पज़ीर आहिनि, पर पेमेंट अञा नाहे आई। उन्हनि खे हाणे असीं छा कंदासीं? ज़ाहिर आहे असां कोर्ट जो दरवाज़ो खड़काईंदासीं, त उन्हनि माण्हुनि ते बि केस हलनि पिया। ऐं अहिड़ा वरी कुझु मुख़्तलिफ़ क्लाइंट जे माइंड सेट जे हिसाब सां बि थिए थो, कुझु अहिड़ा इशू थियनि था जंहिंमें क्लाइंट केस कनि था, पर ही बिल्डर मुंहिंजे ख़्याल में वाइदा जंहिंजा असां माना ख़ुदि वकार बिल्डर ख़ुदि केस पियो करे, क्लाइंटनि खे ॻोल्हे पियो त मुंहिंजा पैसा रहियल आहिनि। मोहन जूनी साहब, हिकिड़ी शिकायत रही आहे तमामु घणी बिल्डरनि जी त प्लाटनि में डबलिंग वारो जेको सिस्टम आहे उहो न सिर्फ़ु हैदराबाद जी ॻाल्हि थी कजे, पर जेकॾहिं कजे त कराचीअ में बि थिया आहिनि,
पूरे पाकिस्तान में एॾियूं शयूं थींदियूं रहियूं आहिनि। पोइ उन में छा उहो बिल्डर उनजो ज़िम्मेवारु रहे थो या जेके विच में एजेंट आहिनि जेके खपाइनि था उहे था रहनि या स्टेट एजेंसी वारा था रहनि? असल में इहो छा आहे? पोइ माण्हू जॾहिं पाण में विढ़नि था, कोर्टुनि में हलिया वञनि था, पोइ अलाए जे केतिरा अहिड़ा प्लाट घर बंगला आहिनि जिन जा सालनि खां वठी कोर्टुनि में केस हलनि था पर अञा ताईं फ़ैसिला थी न सघिया आहिनि। भाईजान मसइलो इहो आहे की असांजा जेका बिल्डर्स आहिनि, जेका सी कैटेगरी जा मां उन्हनि खे चवंदुसि, उन्हनि खे इहो ज़हन में आहे की असांखे मरणो ई न आहे। ठीकु आहे न? जॾहिं माण्हू जे ज़हन खां इहो निकिरी वञे की भई मरणो न आहे त तव्हांजे हैदराबाद में मां ख़ासि तौर सां ॻाल्हि थो ॿुधायां, हिकु हिकु प्लाट 4-4 दफ़ा खपियल आहे। ठीकु आहे? हिकु हिकु प्लाट 4 दफ़ा खपियल आहे ऐं हुन में न माण्हुनि खे लीज़ूं ॾिनियूं थियूं वञनि, न कब्ज़ो ॾिनो थो वञे। ठीकु आहे न? अच्छा, हाणे उहो सोचनि था यार 4 आहिनि, 4 में 2 माण्हू त मरी वेंदा, बाक़ी बचंदा 2 जो फ़ैसिलो को न को असां करे छॾंदासीं। लेकिन अल्हम्दुलिल्लाह असां जॾहिं बि असांजो अख़बार में इश्तिहार हलियो आहे, असां लिखंदा आहियूं बुकिंग के साथ कब्ज़ा। छो की भई असां बि इंसान आहियूं, असांजी कॾहिं नियत ख़राबु थिए, असां तव्हांखे प्लाट ॾिनोसीं, तव्हांखे कब्ज़ो ॾेई छॾियोसीं, तव्हां हाणे उते दीवार ठाहियो, छा बि ठाहियो, बाबा एज़ पर बाय लाज जेका सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जा जेका लाज़ आहिनि हुन मुताबिक़ तव्हां पंहिंजी जाइ ठाहियो था, ठाहियो, असांखे आस्ते आस्ते पैसा ॾिजो। असां जेको नारो सर्विस पेशा हज़रात जो हयो आहे, मां पाण सर्विस में रही चुकियो आहियां। जॾहिं गवर्नमेंट जो ऑफिसर रिटायर थींदो आहे त हुनजी हालत कहिड़ी थींदी आहे, माना हिकिड़ी ॾाढी ख़राबु हालत थींदी आहे। हुन हालात खे मद्देनज़र रखंदे मां जेको आहे सो हिकिड़ी स्कीम कढी जंहिंमें सर्विस पेशा माण्हुनि खे इहा दावत ॾिनी की भई जेको आहे तव्हां हाली सर्विस में आहियो, पंहिंजे बजट ऐं सहूलियत जे मुताबिक़ जेके आहे सो असांखे अदायगी कयो, अपार्टमेंट वठो, बंगलो वठो, प्लाट वठो। अल्हम्दुलिल्लाह मूं वटि जेको आहे सो वधि पूरे हैदराबाद खे मां चैलेंज थो कयां, मूं वटि वधि में वधि गवर्नमेंट मुलाज़िम आहिनि। टंडो जाम यूनिवर्सिटी मूं वटि आहे, पुलिस मूं वटि आहे, इरिगेशन मूं वटि आहे, सम्झो ॿियूं एजुकेशन मूं वटि आहे। ठीकु आहे? त इहे डिपार्टमेंटूं छाजे करे मूं वटि आयूं की मां हुननि जे कंहिं न कंहिं माण्हू खे कब्ज़ा बि ॾिना, बल्कि मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि तव्हांखे हल्फिया चवां थो, मां हुननि माण्हुनि खे बि घर ॾिना आहिनि जंहिं माण्हू कॾहिं ख्वाब में बि न सोचियो हूंदो की असां 120 गज़ जे बंगले में रहंदासीं। मां हल्फिया ॻाल्हि थो कयां, इहा तव्हांजी वॾी ॻाल्हि आहे। मां हिन जो मिसाल तव्हांखे गोल्डन टाउन ते थो ॾियां। तव्हां गोल्डन टाउन ते पंहिंजी टीम वठी वञो, मां नाला तव्हांखे लिखी ॾियां थो, तव्हां हुननि खां पुछा कयो भई तव्हां पेमेंट कई घणी आहे बिल्डर्स खे। हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में पहिरियों दफ़ो अहिड़े क़िस्म जो डिस्कस थियो आहे जो पाण बिल्डर वेही ऐं हिकिड़े सुठे नमूने सां जेके शयूं आहिनि, जेके हक़ीक़तूं आहिनि, भले उनजे बिल्डर जा जेके पंहिंजा वास्तेदार या उन्हनि जी फील्ड जा माण्हू आहिनि, जेके हक़ीक़तूं आहिनि उहे प्रोग्राम में मां ॿुधायो था। प्रोग्राम जे सिलसिले खे जारी रखूं था। नाज़रीन, हिकिड़ी ब्रेक जो टाइम थियो आहे, नंढड़ी ब्रेक वठूं था ऐं ब्रेक खां पोइ वरी अचे मिलूं था। तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, वेलकम बैक। ऐं हिन वक़्तु वापसि अची विया आहियूं वरी प्रोग्राम में। ऐं हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में असां सां मोहम्मद यूनिस मेमण साहब जेको वकार बिल्डर्स जो चेयरमैन आहे, उन सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। ॿियो हुनजी जेको आहे सो लीगल एडवाइज़र आहे रोज़ीना भुट्टो, उन सां बि ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। मोहम्मद यूनिस साहब, हिनमहिल हैदराबाद ऐं कराचीअ में वकार ग्रुप जा केतिरा प्रोजेक्ट हलनि पिया ऐं केतिरा मुकमिल थी विया आहिनि? जेके मुकमिल थी विया आहिनि उहे ॿुधायो, ऐं जिन में अञा प्रोसेस आहे उहो केतिरे ताईं पूरा थींदा? अदा कराची में जेको आहे सो असां 2 प्रोजेक्ट जेको आहे सो जमशेद रोड ते कयासीं, बरकाती महल ऐं जेलानी आर्केट। अल्हम्दुलिल्लाह उहे कंप्लीट बि थी विया, कब्ज़ा बि उन्हनि खे ॾेई छॾियासीं 100%। हाणे उन्हनि जी ॿारनि जूं शादियूं बि थी रहियूं आहिनि। ठीकु आहे? अहिड़ी तरीक़े सां एहसनाबाद आहे गुलशन मेमार जे भरिसां, असां हुते एहसनाबाद कार्नर जे नाले सां ठाहियोसीं, हुनजो अल्हम्दुलिल्लाह कब्ज़ो ॾेई छॾियोसीं। कराची में जेका प्लाटनि जी जेकी असां स्कीम कईसीं गुलशन इकबाल में अज़ीज़ भट्टी पार्क जे भरिसां, अल्हम्दुलिल्लाह असां हुनजो कब्ज़ो ॾेई छॾियोसीं, असां अचण वञण ई छॾे ॾिनोसीं। ठीकु आहे? कराची में जेका आहिनि 2 प्रोजेक्ट आहिनि, हिकिड़ा ॿिया, हिकिड़ो आहे वकार गार्डन, हिकिड़ो ग्रीन सिटी आहे, जंहिंजूं लीज़ूं असां कराए ॾेई चुकिया आहियूं। 2 प्रोजेक्ट आहिनि, हिकिड़ो आहे वकार गार्डन, हिकिड़ो ग्रीन सिटी आहे, जंहिंजूं लीज़ूं असां कराए ॾेई चुकिया आहियूं। 2 प्रोजेक्ट आहिनि, हिकिड़ो आहे वकार गार्डन, हिकिड़ो ग्रीन सिटी आहे, जंहिंजूं लीज़ूं असां कराए ॾेई चुकिया आहियूं।
उहो कमु हिन करे रुकियल आहे कि जेको इंफ्रास्ट्रक्चर आहे तेसर टाउन जो उहो हिन महिल ताईं न ठहियो आहे। हाणे इहो गवर्नमेंट अगरि कॾहिं चवे थी कि भई जेको आहे हुतां जा जेका बिल्डर्स जेका आहिनि जंहिं बि हुते प्रोजेक्ट कया आहिनि उहे बिल्डर्स ख़राबु आहिनि, बदनामे ज़माने आहिनि। जेसि ताईं इंफ्रास्ट्रक्चर न मिलंदो त हिकिड़ो बिल्डर जेको आहे सेवरेज लाइन कीअं विझंदो, किथे स्लेब विझणो आहे, किथां गैस लाइन विझणी आहे। तेसर टाउन हिकिड़ी कराची जी कामयाब गवर्नमेंट जी स्कीम हुई, हुनखे जेको आहे सो करप्ट अफ़सरनि जेको आहे सो बिल्कुलु नाकाम ठाहे छॾियो, जंहिंजी वजह सां असांखे लखे न करोड़नि रुपयनि जो नुक़सानु आहे। छोकी असां त को तरक़ियाती कमु करे ई नथा सघूं, असां कहिड़ा रोड ठाहियूं। वरी असांखां जेकी मुतलिक़ अथॉरिटी आहे असांखां पुछंदे भाई आप काम क्यों नहीं करते हो, आप काम क्यों नहीं करते हो। टेक्निकल वजूहात आहिनि कि भई सेवरेज लाइन कीअं पवंदी, गैस लाइन किथां ईंदी, कहिड़ा रोड ठहंदा, त असां हुन हिसाब सां हुते भई किथे असांखे 30 फुट जो रखिणो आहे, जिते अगरि को 60 फुट जो रोड ईंदो त असां 30 फुट जो रखंदासीं, हुते पोइ 20 फुट जो न हलंदो, जिते 40 फुट जो हूंदो त 20 फुट जो हलंदो। अहिड़े तरीक़े सां बिल्डर्स खे जेको ख़ासि तौर सां जेको बदनाम करण में जेको हथु आहे, हुन में जेकी ब्यूरोक्रेसी जी जेकी नाक़स पॉलिसी आहे न, उहा जेके अहम किरदारु अदा थी करे। जेकॾहिं तेसर टाउन अॼु ठही वञे हा त कराची में हज़ारे न बल्कि लखे ई घर जेका आबाद थी वञनि हा, लखे ई घर आबाद थी वञनि। तेसर टाउन 4 खां 5 हज़ार एकड़नि ते मुश्तमिल आहे, जेको मुकम्मल तौर सां गवर्नमेंट बुक करे चुकी आहे। हिकु ज़माने में त तेसर टाउन में ओन हले पियो, माना 30,000 जी पर्ची 60 में, हा ईअं हले पियो। लेकिन हाणे जॾहिं तेसर टाउन जेको आहे सो हुनखे जॾहिं रोकियो वियो, उनजो बजट बि खपजी वियो माशाअल्लाह सां। को ख़ासि सबबु न रोकण जो हिकिड़ो, जीअं हरू भरू कॾहिं को कामोरो या ब्यूरोक्रेट नाराज़ थींदो आहे कंहिं मसइले ते त भई हिन प्रोजेक्ट खे नाकाम बनाइणो आहे, अहिड़ी का साज़िश हुई या न न न न न हुन में छा थियो कि जी उमूमन बल्कि पंहिंजे पाकिस्तान जी रिवायत आहे, रुगो सिंध जी न, पाकिस्तान जी रिवायत आहे कि भाई पहले अपना घर बनाओ फिर दूसरे का घर देखेंगे। तो पंहिंजे घर ते एतिरो ख़र्चो थी वियो, हाणे ॿिए जे घर ठाहिण जे लाइ पैसा ख़तम थी विया। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा कि जेको बजट मंज़ूर थिए थो, फर्ज़ कयो कि अॼु तव्हां सां हिकिड़ो बजट मंज़ूर मां करायां थो 1 करोड़ रुपए जो, हाणे मां कमु नथो कयां, 3 सालनि खां पोइ मां 2 सालनि खां पोइ कमु थो शुरू कयां, तो बजट वञी 4 करोड़ रुपया थो बीहे, काॾां ठहंदो। त हिन में जेको तेसर टाउन में जेको आहे सो टोटली जेका उन्हनि जा अफ़सरान आहिनि, जेका वॾा अफ़सर आहिनि, उहे ई ज़िम्मेदार आहिनि। छोकी उन्हनि खे हुन टाइम ते बजट बि रिलीज़ थी चुकियो हो, अगरि उहो चाहिनि हा त हुन टाइम ते सभु कुझु थी सघे हा। लेकिन हाणे अगरि उहो चाहिनि था कि इहो शइ थिए त हिन जे लाइ वरी फर्दर मतिलबु ईअं सम्झो कि ॿीणो टीणो तव्हांखे बजट खपंदो। सही, अहिड़े क़िस्म जा हिन जे करे प्रोजेक्ट रहिजी थो वञे। हैदराबाद में तव्हांजा केतिरा प्रोजेक्ट आहिनि? हैदराबाद में मुंहिंजा तक़रीबन 1 दर्जन खां वधीक प्रोजेक्ट आहिनि, जंहिंमें मां ख़ासि नाला खयां। गोल्डन टाउन आहे, जीअं मरीना विलाज आहे, अल्हम्दुलिल्लाह मरीना विलाज आहे, गोल्डन टाउन आहे, वकार सिटी आहे, हैदर सिटी आहे, बख्तावर सिटी आहे, नूर राइट्स आहे, ये हलंदड़ आहिनि। हाणे तव्हां ब्लू स्काई आहे, हाणे तव्हां चवंदो कब्ज़ा भई मां लीज़ू कराए तव्हांखे ॾेई छॾियूं, प्लाट तव्हांजे हवाले कयो, हाणे तव्हां जॾहिं ठारायो तव्हांजी मर्ज़ी आहे। बाक़ी जेको बंगलो जी स्कीम मरीना विलाज, हुन में अल्हम्दुलिल्लाह माण्हू रहनि था। वाह, तव्हां रोज़ाना हिकिड़ी शइ ॿुधायो त हिन वक़्तु केतिरा अलाटीना आहिनि हैदराबाद जा या कराची जा जिन ते तव्हांजा केस हलनि पिया, ऐं उनजो छा उहे रिप्लाए कनि था, कोर्ट में अचनि था, पंहिंजा जवाब दाख़िल कनि था, या उहे अचनि ई नथा कोर्टनि में? तक़रीबन हिते असां वटि हैदराबाद में 8-10 केसिस हलनि था जेके बिल्डर कया आहिनि। अच्छा, उन में असां ईअं कयो आहे त कानून में इहा असांखे रिलीफ हूंदो आहे, जीअं लीज़ खणी विया आहिनि त उहे असां क्लाइंट जेके आहिनि गॾियल हिकिड़ो केस कयो आहे, जीअं 21-25 क्लाइंटनि खे गॾाए हिकिड़ो केस खयो आहे। त उहे तक़रीबन उन्हनि क्लाइंटनि राब्ता कया आहिनि, अचनि था, पर उते उन्हनि जी कुझु क्लाइंट आया आहिनि, कुझु त एड्रेस उन्हनि लीज़ूं खणी विया आहिनि, पेमेंटूं न आहिनि, पेमेंट फुल रहियल आहे या कुझु रहियल आहे, कुझु पेमेंट रहियल आहे। तक़रीबन असां शुरू में इहो जेको सिलसिलो सरवारनि हलायो हो त 50% जिन जी बि पेमेंट आहे या 25 पेमेंट बि हुई त बि उन्हनि खे लीज़ूं कराए ॾिनियूं हुआसीं, ऐं उन टाइम ते लीज़ थी बि सस्ती हुई, 15,000 में लीज़ कराए ॾिनी। हाणे त लीज़ बि महांगी थी वई आहे, गवर्नमेंट जी टैक्स लॻी वई आहे।
सही सही त इन जे करे इहे अहिड़ा मैटर हलनि था ऐं 3-4 अहिड़ा क्लाइंट आहिनि जिन खे असां पोज़ीशन ॾेई छॾी आहे उन्हनि उते बेंगलो ठाहे रिहाइश पज़ीर आहिनि ऐं पेमेंट न आहे ज़ीरो। अच्छा 25% उन्हनि जी पेमेंट आई ऐं उन्हनि खे पोज़ीशन ॾिनीसीं ऐं उहे उते रहनि था। उन्हनि जा बंगला आहिनि। बख्तावर सिटी में हिकिड़ो घर ठहियलु आहे, 2-3 घर गोल्डन टाउन में ठहियल आहिनि। 1-2 क्लाइंट जेके आहिनि ॻाल्हियुनि ॿोलियुनि में अची ऐं उहे उन्हनि जी माना एतिरी हिन बिल्डर में लचक आहे। जीअं सवेर तव्हां अब्दुल्ला बिल्डर जी ॻाल्हि कई, अब्दुल्ला बिल्डर में मुंहिंजे भाउ जो पंहिंजो यूनिट हुयो त उन में 3 महीननि में अगरि पेमेंट न कईसीं न उहो यूनिट असांखे न मिलियो। पर वकार बिल्डर में अगरि 3 महीना छा साल माण्हू गुम हूंदा आहिनि, वरी ईंदा आहिनि, वरी उन्हनि खे रिवाइज़ कंदा आहियूं। एतिरो त रिलीफ ॾियनि था न। इहो वॾो रिलीफ आहे, इहो वॾे में वॾो रिलीफ आहे आम माण्हूअ जे लाइ। केर बि बिल्डर नथो ॾे। जेकॾहिं को साल जी पेमेंट रहिजी थी वञे, साल जो गैप थी थो वञे त अख़बार में इश्तिहार ॾेई उनजो उहो यूनिट कैंसिल था करे छॾनि। असां बि उन में उन्हनि खे मुख़्तलिफ़ तरीक़नि जा पहिरीं नोटिस मोकिलींदा आहियूं, लीगल नोटिस मोकिलींदा आहियूं, जीअं उन्हनि सां राब्तो थिए, लह विचड़ में अचनि। आख़िरी मरहलो सफ़ा हद आख़िरी हूंदी आहे, पोइ कोर्ट में रुजू कंदा आहियूं। ईअं बि न आहे त सफ़ा क्लाइंट 19-20 2-3 महीननि में थियो ऐं बिल्डर हलियो वियो कोर्ट में, अहिड़ो मामिलो बि न आहे। काफ़ी हिते रिलीफ आहे। जहिड़ो त मूं ॾिठो आहे हैदराबाद ऐं कराची जे बिल्डरनि खे, त मूंखे वकार बिल्डर में आम माण्हूअ जे लाइ बहितरीनु रिलीफ नज़र अचे थो। सही आहे। इहा हक़ीक़त बि आहे जेको हिन वक़्तु पब्लिक पाण ॾिसे थी। स्पॉट ते शयूं जेके बि हूंदियूं आहिनि त उहे ज़ाहिर हूंदियूं आहिनि, हिन में को बि शक न आहे। वरी वकार बिल्डर जो जेको चेयरमैन आहे उहो पाण ॼण हिकिड़ो सियासी कारकुन जीअं हूंदो आहे ऐं माण्हुनि जे लाइ जदोजहद कंदो आहे, ईअं तकीरूं करे माण्हुनि खे। इहो बि ॾिठो वञे त वकार बिल्डर खां सवाइ माण्हुनि खां पुछो, तव्हां ख़ुदि ॾिसो, ॿियनि बिल्डरनि खे न ॾिठो हूंदव। मूं अॼु ताईं अब्दुल्ला बिल्डर न ॾिठो आहे, आरिफ बिल्डर न ॾिठो आहे। जेके बि नॉमिनेट नाला खणंदव उन्हनि बिल्डरनि जूं असां शक्लियूं ई न आहिनि ॾिठियूं। बिल्डर मिलनि ई नथा। उन्हनि जा लीगल एडवाइज़र वेठा आहिनि, उन्हनि जा जेके स्टार मार्केटिंग जे हवाले कयो छॾनि, ॿियनि मार्केटुनि जे हवाले करे छॾनि, नुमाइंदा त उहे बिल्डर ई नथो मिले। ॻोल्हण में ई 2-2 साल लॻियो वञनि। ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो अॻिते वधायूं था ऐं तमामु सुठो दिलचस्प ॻाल्हि ॿोल हले पई तव्हां सां हिन बिल्डरनि जे हवाले सां। नाज़रीन, हिकिड़ो ब्रेक जो टाइम थियो आहे, नंढड़ी वठूं था ब्रेक ऐं ब्रेक खां पोइ वरी अचे मिलूं था। तेसिताईं असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक। ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो जारी आहे। मोहम्मद यूनिस मेमण साहिबु जेको वकार ग्रुप जो चेयरमैन आहे उहो असां सां मौजूदु आहे ऐं उन जे मौजूदगी जो फ़ाइदो वठंदे तमामु हिकिड़ियूं सुठियूं दिलचस्प ॻाल्हियूं हलनि पियूं। मोहम्मद यूनिस साहिबु, तव्हां हिकिड़ी शइ इहा बि ॿुधायो त हाणे हिकिड़ो त थी वियो TV ते इश्तिहार आयो, अख़बार में इश्तिहार आयो त फलाणो प्रोजेक्ट वकार ग्रुप जे तरफ़ां अची वियो मैदान में, हीअ शइ थी वई, हू शइ थी वई। इन सॼे प्रोजेक्ट खे तयारु करण में तव्हांखे केतिरनि मसइलनि खे मुंहुं ॾियणो थो पए ऑफिसुनि, छो त तव्हां हिन जा नक्शा ठाराईंदा हूंदव, मंज़ूरियूं, उन में ब्यूरोक्रेट केतिरनि जाई जेको आहे सो तव्हांखे थोरा करणा पवंदा हूंदा। किथे ब्यूरोक्रेटनि जो थोरो थींदो हूंदो, किथे मेड़मिंत थींदी हूंदी, किथे ॿियो जहां जेको दुनियादारी जो हले थो। केतिरी तकलीफ़ आहे हिन प्रोजेक्ट खे रुॻो सिर्फ़ु मार्केट में आणण जी। को बि जॾहिं प्रोजेक्ट ठहंदो आहे या बिल्डर सोचींदो आहे की मां प्रोजेक्ट ठाहियां थो, त सभिनीनि खां पहिरियों त हुन में इहा असांखे ॻाल्हि ॾिसणु घुरिजे की हुन प्रोजेक्ट सां सैकड़ो न बल्कि हज़ारो माण्हुनि खे रोज़गार थो मिले। हज़ारो इन करे हिकिड़ी चेन हलंदी आहे, वॾी चेन आहे, बिल्कुलु बिल्कुलु हिकिड़ी चेन हले थी। हाणे हुन में जेकी आहे सो मुख़्तलिफ़ जेका मरहला जेका गवर्नमेंट जी तरफ़ां आहिनि, हाणे हिकिड़ी रजिस्ट्री ठहियलु आहे, असां मुतलिक़ अदारे में वञूं था, हुनखे था चऊं बाबा हे नक्शो पास कयो, हे असांजा कागज़ आहिनि, हे सभु कुझु आहे। हाणे हुन में हिच के ॿिए की वेरिफिकेशन करा के आओ। अरे बाबा असांजा कागज़ात आहिनि, ज़मीन अख़बार वेरिफिकेशन करा के आओ। हाणे वेरिफिकेशन में को देरि न आहे, लेकिन तव्हां बि सम्झो था, मां बि सम्झां थो, वेरिफिकेशन जी जेकी टिकट आहे ॾाढी महांगी आहे। त बिल्डर त सोचंदो की जेको आहे सो भई जेको आहे सो हाणे वेरिफिकेशन कराइण वञ, पोइ कीअं कजे, वरी वेरिफिकेशन कराए तव्हां जीअं ई मोटंदव त वरी तव्हांखे हिकिड़ो ॿियो लेटर ॾींदा कि भाई इसका जो है वो टाइटल बताओ, इसकी डिमार्केशन प्लान बताओ, ये अरे बाबा रजिस्ट्री जे माण्हू जे नाले ते थी वई आहे,
हाणे जेको आहे सो अगरि उहो रजिस्ट्री ग़लति बि आहे, तव्हांजो कमु छा आहे की असां जॾहिं मुतलिक़ अदारे में को बि नक्शो जमा करायूं था त वेरिफिकेशन बि उहो पाण कराइणु घुरिजे, असांखे छो कराइणु, पाण कराइण। भई हिन खां अलावा सरज़मीन ते वञनि, सरज़मीन ते वञी उनखे ॾिसनि की इहा जेकी लोकेशन ॿुधाए रहियो आहे फर्स्ट ऑफ ऑल कि हाउसिंग स्कीम जे लाइक़ आहे या न आहे, पहिरियों शइ त इहा ॾिसणी आहे हाउसिंग स्कीम जे लाइक़ आहे या न आहे, या सिर्फ़ु अवाम खे फुरण जे लाइ हिकिड़ो लाइसेंस ॾिनो वञे। ठीकु आहे, हिकिड़ो लाइसेंस आहे बिल्डर्स खे जेको NOC मिले थी त हिन जो मतिलबु इहो आहे की बाबा अवाम खे फुरण जी हिकिड़ी NOC मिली। हाणे बिल्डर्स ते जेको आहे अगरि उहो ज़मीर वारो आहे त सोचंदो, बेज़मीर आहे त उहो ॿियो कुझु सोचंदो। त मां इहा ई ॻाल्हि थो कयां की जेका अगरि फर्ज़ कयो की 2-4 बिल्डर हैदराबाद में ख़राब हूंदा, 2-4 कराची में हूंदा, लेकिन तव्हांजो जेको मीडिया जेको आहे सिर्फ़ु टारगेट छा थो ठाहे उन ख़राब बिल्डर्सनि खे। ऐं हुन वक़्तु तव्हां इहो नथा चओ की भई कराची में या हैदराबाद में सुठा बिल्डर्स बि आहिनि, फलां बिल्डर आहे ॾाढो सुठो आहे, फलां बिल्डर ॾाढो सुठो आहे, तव्हां कॾहिं बि अल्हम्दुलिल्लाह इहे लफ़्ज़ न चया हूंदा। ठीकु आहे, तव्हां रुगो चओ बाबा भाई पकड़िजे बाबा बिल्डर्स आहे। हिकिड़ो बिल्डर अगरि ॾोह करे थो त हुनजो जेको कसूरवार सभु बिल्डर्स आहिनि, हर कंहिंजो पंहिंजो कारोबार अलॻि आहे, हर को पंहिंजे तरीक़ेकार सां कमु थो करे, को चीटिंग खां थो कमाए, को ईमानदारी खां कमाए थो, ॿ रस्ता उहो जेको जेका तव्हां ॻाल्हि कई त तव्हांखे रजिस्ट्री कराइण महिल जॾहिं तव्हां NOC वठणु वञो था त तव्हांखे तमामु घणी कमी न आहे न, कमी न आहे। हाणे जीअं हाणे जेको पैकेज ॾिनो वियो आहे, जेको इमरान ख़ान साहिबु ॾिनो वज़ीर आज़म असांखे, इहो तव्हांखे पैकेज मिलियो, जेको पैकेज मिलियो इहो पैकेज ॿुधी जेको आहे असां त ॾाढा ख़ुशि थी वियासीं। सही, ठीकु आहे। हाणे हिन पैकेज ते जेसि ताईं इम्प्लीमेंट नथो थिए, ठीकु आहे, हिन असां त ऐलान ॿुधी त असां त कमु शुरू कराए छॾियासीं, माण्हुनि खे चयो दॿियो बाबा पैसा अची रहिया आहिनि, हिननि असांखे चयो बैंक में वञो तव्हांजी ट्रांज़ेक्शन जे हिसाब सां तव्हांखे पैसा लोन मिली वेंदो। पर अल्हम्दुलिल्लाह असांखे त को रिलीफ न मिलियो आहे हिन महिल ताईं। अच्छा, भई मां ॿियनि बिल्डर्स जी ॻाल्हि नथो कयां, थी सघे थो की उहो जेकी आहे सो रियासत सियासत वारी जेकी ॻाल्हि मां करे रहियो सम्झी रहिया आहियो तव्हां, त हुन में कंहिंखे मिलियो हूंदो, माना चंद बिल्डर्स खे मिलियो आहे। हाणे हिते सैकड़ो बिल्डर्स आहिनि, सैकड़ो तव्हांजो हैदराबाद कराची खां नंढो शहर आहे, ठीकु आहे, ऐं मगर तव्हांजा जेका प्रोजेक्ट आहिनि हिते वधीक आहिनि, हैदराबाद में वधीक आहे। हिते हैदराबाद में त अल्हम्दुलिल्लाह कि अगरि कंहिंजो रोड ते घर आहे, हुनजो पीउ मरी थो वञे त पुटु बिल्डर्स थो थी वञे। बिल्डर्स थियणु आसान ॻाल्हि न आहे, बिल्डर्स बि हिकिड़ो पूरी हिकिड़ी मंज़िल तय करणी आहे। हिते त जेको आहे सो जेको बि जंहिंखे वटि ज़मीन अची वई, मैं बिल्डर्स हूं, न उनखे पूरो न उन क्वालिफिकेशन। अच्छा, ॿी ॻाल्हि इहा आहे की असां जॾहिं लाइसेंस ॾींदा आहियूं त असां को जेको आहे सो क्वालिफिकेशन कंहिंजी न पुछंदा आहियूं की भई अल्हम्दुलिल्लाह तूं 8वीं क्लास पास आहे, 7वीं आहे, 6वीं आहे, मैट्रिक त दूर जी ॻाल्हि आहे, भई मैट्रिक पास आहे त ॾाढो सुठो ॻाल्हि आहे, जेकी ग्रेजुएशन आहे त सुठो ॻाल्हि आहे। हाणे मां जेको आहे मां जेको आहे सो BA ताईं फर्स्ट डिवीज़न जो स्टूडेंट आहियां, हिन खां अलावा मां 2-4 MA कया आहिनि, ठीकु आहे। हाणे मूंखे तव्हां हुन बिल्डर जी लाइन में विहारियो जेका मैट्रिक पास हुजनि त इहा मूंसां नाइंसाफ़ी आहे न, ठीकु आहे, इहा मूंसां नाइंसाफ़ी आहे न। हाणे मां बार बार बल्कि मां सोशल मीडिया ते बि मां बिल्डरनि खे बि चवंदो आहियां की भई ॾिसो की जेका माण्हू असां वटि किस्तूं जा वठनि था उहे ग़रीब माण्हू आहिनि, ठीकु आहे। रिफंड जा केस जॾहिं उहे अचनि था त भई रिफंड में लाज़मी असां को बैंक त न आहियूं, तव्हां 10,000 ॾिना, 5,000 ॾिना, नथो थी सघे। असां हुननि खे हथ जोड़े टाइम वठंदा आहियूं, छोकी जॾहिं क्लाइंट ईंदो आहे न त असां हुनखे चाहियूं बि पियारींदा आहियूं, जॾहिं रिफंड जे लाइ ईंदो आहे त असां धको ॾियण जी कोशिशि कंदा आहियूं। त इहो मां बिल्डरनि खे चवंदो आहियां की बाबा ऐसे मत करो, उसने पैसे आपको दी, अब उसका दिल नहीं चाहता, आपके साथ काम करना नहीं चाहता, इज्जत सां वेही ऐं तव्हां जेको तव्हां इहो सोचो मथे अल्लाह आहे, हाणे हेठि तव्हां आहियो, अॻिले माण्हू जी परेशानी खे दूर कयो। लेकिन असांजा बिल्डर्स हज़रात जेका आहिनि जेसि ताईं ॾंडो नथो पवे त रिफंड नथा कनि, त मां पंहिंजे स्टाफ खे चवंदो आहियां भई ॾंडो खाइण खां पोइ रिफंड कयो, हिन खां बहितर अलाह जे नाले ते रिफंड करे छॾो। कुझु बिल्डर अच्छा ॿिया अलाटी बि अहिड़ा आहिनि भई बुकिंग बि कराइनि था, 6-6 महीना साल नथा अचनि,
3 साल ताईं नथा थियनि। जॾहिं प्रोजेक्ट जी क़दुरु क़ीमत वधी थी वञे त अची डंडो खणी बीह था रहनि, बाबा असांजो प्लाट काथे आहे? अरे बाबा तूं आहीं केरु? साईं मुंहिंजी फाइल। बाबा इहा फाइल त कैंसल आहे, तोॾे नोटिस मोकिलिया, बाबा असांखे नोटिस न मिलिया आहिनि, नोटिस न, हे TCS जूं रसीदूं आहिनि, फलाणो आहे न। पोइ साईं को काॾे वेंदो, को काॾे वेंदो, यानी एतिरे ताईं की असांजा मेटर जेका आहिनि सो पुलिस वारा बि हल कंदा आहिनि। पुलिस ताईं ॻाल्हि पहुची वेंदी आहे, बाबा इसको रिफंड करो। अरे अल्लाह जा बंदा, रिफंड कहाँ से करें? रिफंड करण जो भी अच्छा टर्म्स कंडीशंस में वाज़े अल्फाज अगर तव्हां 3 महीना किस्त न ॾिनी त विदाउट नोटिस तव्हांजो प्लाट यूनिट मनसूख थी वेंदो, ठीकु आहे न। लेकिन उहो न बि को टर्म्स कंडीशन न, जीअं असां था चऊं, अलाटी जीअं चवनि। अच्छा अलाटी छा आहे? को सोर्सफुल अलाटी आहे, को ग़रीब अलाटी आहे। असांजी पूरी कोशिशि हूंदी आहे की भई सोर्स जे ज़रिए असां को रिफंड न कयूं, पर हिकिड़ो इहो सम्झो था हुनजी अमानत थी। हाणे हिन असांखे 3 सालनि में पैसा ॾिना, 3 साल में ॾिना आहिनि, त हुनखे चवंदासीं बाबा हाणे तो 3 साल में ॾिना आहिनि त असां साल में त साल जा त चेक वटि, 6 महीने जा वटि। पोइ हुनखे ग्राहक खे ॾिसी हुनजी परेशानी खे ॾिसी, छोकी अगरि तव्हां पंहिंजे कस्टमर खे को रिलीफ ॾियो था तो अल्लाह ताला तव्हांखे रिलीफ ॾींदो। बल्कि इहो असांजे इस्लाम में इहा हदीस भी है कि अगर आप किसी को अजियत देते हो तो ये अगर सोच रहे हो कि आप सुकून में रहोगे तो सबसे बेवकूफ़ तरीन शख्स आप हो। सही। हाँ ही जो माना इमरान खान वारो पैकेज हुयो इन मूं तव्हां अञा इहा शइ क्लियर न कई त कुझु माण्हुनि खे मिलियो आहे, कुझु छा? मां तव्हांखे हिन करे चयुमि कि कुझु माण्हुनि खे मिलियो आहे, कुझु खे असांखे न मिलियो आहे, ऐं हिन ते इम्प्लीमेंट न थियो आहे। थी सघे थो कि जेको आहे कुझु माण्हुनि खे मिलियो हुजे अंदरूने खाना, हुनजा मां हुन थो चवां तस्दीक न आहे, ठीकु आहे न। असां जेकी पंहिंजी मालूमात कई बैंकनि में वियासीं, जीअं असांखे इंस्ट्रक्शन ॾिना विया त बैंक वारनि असांखे ॾाढो सुठो जवाबु ॾिनो। हुननि जो साईं लोन ॾियणी आहे बैंक स्टेट बैंक खे ॾियणी आहे न, नोटिफिकेशन असां वटि आयो आहे। टर्म्स एंड कंडीशन छा आहिनि उहे असां वटि न आहिनि। कहिड़े बुनियाद ते ॾियो? तव्हां जेको प्रोजेक्ट असां मॉर्गेज कयूं या 10 फ्लैट मॉर्गेज कयूं या को ज़मीन मॉर्गेज करे तव्हांखे पैसा ॾियूं, 3 करोड़ रुपया 4 करोड़ रुपया तव्हां उहो पंहिंजे लेबर खे ॾियो। हाणे ॾिसो न हिन टाइम ते असांजे पूरी दुनिया में कोरोना वायरस आहे, कोरोना जे करे पाकिस्तान में बि कोरोना वायरस आहे, क़यामत खां पहिरियों क़यामत थी वई आहे। असां जेका आहिनि सो कोरोना खे हिन करे बर्दाश्त नथा करे सघूं कि असां ग़रीब कंट्री आहियूं, असां माण्हुनि खां मदद वठी पंहिंजे मुल्क खे हलायूं था, ठीकु आहे। असां वटि बेरोज़गारी जेकी आहे तमामु वॾी आहे। ॿियो जेको लॉकडाउन थियो त हिन सां और वधीक थी वई। हाणे त मां इहा ॻाल्हि मां सोशल मीडिया में चयो आहे, मां हल्फिया ॻाल्हि थो कयां, अल्लाह खे हाज़िर नाज़िर ॼाणे करे थियां, माण्हू मूं वटि ईंदा आहिनि, यूनुस भाई आपकी डॉक्टरों के साथ बहुत जान पहचान है, हमारा गुर्दा तो बिकवा दो। हाणे जीअं मुल्क में जेकी आहे सो छोकिरी जी अदा छा मां चवां, छोकी मां हिकिड़ो गुमनाम समाजी कारकुन बि आहियां, मां पाण खे शो नथो करणु चाहियां, लेकिन हिकिड़ी शर्म जो मुक़ाम आहे कि असां जेका आहियूं पंहिंजे ग़रीब अवाम जे लाइ हुन में असां बि जेका बि साहिब हैसियत माण्हू आहिनि उहे कुझु नथा करे सघनि, बल्कि उल्टो जेको आहे सो तबसरा कंदा आहिनि कोरोना वायरस कोरोना वायरस। भाई कोरोना वायरस पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे। हुकूमत सिंध जेका इक़दामात ॿुधाए रही आहे, जेका तिब जा माहिरीन आहिनि असांखे जेका ॿुधाए रहिया आहिनि, भई हिकिड़ो मास्क पाइणो आहे, हैंड वॉश करणो आहे, 2 शयूं ज़रूरी आहिनि। असां तव्हां मार्केट में वञो त तव्हां 100 माण्हू खे ॾिसंदव त अल्हम्दुलिल्लाह हिकिड़े माण्हू खे बि मास्क नज़र न ईंदो। अच्छा हिन जो मां हिकिड़ी ॿी तव्हांखे हिन प्रोग्राम जे तवसर सां ॻाल्हि ॿुधायां, जेकॾहिं अलाह न करे तव्हांखे इहो वायरस लॻी थो वञे, तव्हां में कुवत मदाफ़त वधीक आहे, तव्हां में वधीक आहे, उहो वायरस तव्हांखे कुझु न करे। तव्हां जॾहिं घर में घिरो था, तव्हांजा ॿार आहिनि, बच्चा आहिनि, अम्मा आहे, बाबा आहिनि, इहो जेको आहे हिकिड़ो ताक़तवर जेको आहे सो वायरस आहे जेको फौरी तौर सां फैलिजे थो। त असांजी आवाम खे बि घुर्जे, मां आवाम खे बि हथु ॿधां थो तव्हांजे मीडिया जे थ्रू कि भई तव्हां जेको आहे सो जेका गवर्नमेंट तव्हांखे ॿुधाए रही आहे या तिब जा माहिरीन ॿुधाए रहिया आहिनि, इलेक्ट्रॉनिक मीडिया ॿुधाए रहियो आहे, प्रिंट मीडिया ॿुधाए रहियो आहे, 100% न, तव्हां 20% त जेको आहे सो हुन ते अमल कयो, बाक़ी अलाह ताला ते रखो, हर कंहिंजो जेको आहे सो हिफ्ज़ अमान अलाह ताला ई कंदो। बिल्कुलु उहो ई करे सघे थो। ज़बरदस्त तव्हां बाक़ाइदे सुठे नमूने सां बिल्डरनि जी जेका
सोच आहे बिल्डरनि जो जेको हिकिड़ो सिस्टम जेको आम माण्हूअ जे ज़हन में हिकिड़ो जीअं माण्हू सवेल इंट्रो में चयो त बिल्डर माफ़िया बणिजी विया आहिनि माण्हुनि खे इहो आहे त हर बिल्डर माना हिकिड़ी वॾी माफ़िया आहे उहा तव्हां सिंध टीवी जे हिन प्रोग्राम में क्लियरिफिकेशन कई आहे। अॼु हाणे टाइम पूरो थो थिए प्रोग्राम जो, तव्हां पंहिंजा जेके तव्हांजा क्लाइंट्स आहिनि जिन ते तव्हांजा केस हलंदड़ आहिनि उन्हनि खे आख़िर में हिन सिंध टीवी जे तवसो सां कहिड़ो पैगाम ॾियणु चाहींदा? उन्हनि क्लाइंटनि खे मां इहो चवंदसि त बराए महिरबानी पंहिंजी प्रॉपर्टी जेका बि तव्हां वरिती आहे उन्हनि जी मालिकी तव्हांखे ख़ुदि करणी आहे। बिल्डर तव्हांखे हली अची उहा न चवंदो उहो प्लाट तव्हांजो आहे, तव्हां उन्हनि जा मालिक आहियो, उहो कब्ज़ो अञा असां वटि आहे, त उनजी बराए महिरबानी रजिस्ट्रीअ सां तव्हांखे कुझु न मिलियो। तव्हां पेमेंटूं क्लियर करे वेही मामले खे हल करे अची ऐं उहो पंहिंजी प्रॉपर्टियूं पाण वटि रखो। सुभाणे अगरि उहा स्कीम फाइनल थी वञे ऐं बिल्डर उतां हलियो थो वञे त उहो पोइ त ज़िम्मेवार असां न आहियूं न, पोइ त बिल्डर बि ज़िम्मेवार न आहे। त पंहिंजी प्रॉपर्टीअ जी हर माण्हूअ खे इहा ई चवंदसि त पाण मालिकी कनि, जेका बि शइ वठो था उनजी मालिकी पाण कयो, बिल्डर ज़िम्मेवार न आहे। वॾी महिरबानी मोहम्मद यूनिस साहब, तव्हां कहिड़ो पैगाम ॾींदा सिंध जे माण्हुनि जे लाइ जेको माण्हू को पंहिंजो ज़ाती घर वठणु चाहे थो? तव्हांजा पैगाम त हर रोज़ु टीवी ते सोशल मीडिया ते ऐं हर हंधि हर जॻह ते हलंदा आहिनि, पर अॼु हिन सिंध टीवी जे तवसो सां पंहिंजे माण्हुनि खे ग़रीब माण्हू मां जेको आहे सो तमामु जेका आहिनि सो घटि आमदनी वारा सर्विस पेशा ज़रात या जेका महिनत कश आहिनि, मां उन्हनि खे इहो नथो चवां की भई तव्हां वकार ग्रुप में जे प्रोजेक्ट में बुकिंग करायो। मां इहो नथो चवां मां की भई मुंहिंजे प्रोजेक्टनि में, मां उन्हनि खे सिर्फ़ु एतिरो चवां थो की रोज़ बरोज़ महांगाई वधंदी थी वञे त पंहिंजे ज़ाती घर जे बारे में सोचनि ऐं काथे बि बुकिंग कराइनि त सभिनी खां पहिरियों बिल्डर जी साख ॾिसनि, हुन जा प्रीवियस जेका प्रोजेक्ट आहिनि हुननि खे ॾिसनि की भई हुननि घणनि खे कब्ज़ो ॾिनो आहे, छा ॾिनो आहे न ॾिनो आहे या मिड़े हवा में हलाए रहियो आहे, ॾिसी वासी। छो की जेका माण्हू आहिनि घटि आमदनी वारा हुननि जी जमा पूंजी हूंदी आहे, पोइ आख़िर में जॾहिं ख़बर पवंदी आहे की भई हुननि जी जमा पूंजी ॿुॾी वई, पोइ हिकिड़े बिल्डर्स खे गारियूं न ॾींदा आहिनि, पोइ सभिनी बिल्डर्सनि खे गारियूं ॾींदा आहिनि, सभिनी बिल्डर्स खे बददुआ ॾींदा आहिनि। त मां उन्हनि खे इहो ई अर्ज़ु कंदुसि की भई बुकिंग वरी खां थो चवां बुकिंग ज़रूरी न आहे वकार बिल्डर्स में करायो, तव्हां जिथे बि बुकिंग करायो पहिरियों मालूमात वठो, हुन बिल्डर्स खे चओ बाबा एनओसी ॾेखार, एनओसी एक्सपायर त न आहे, एनओसी ॾिसनि, पूरी तहक़ीक़ात करे पोइ जेकॾहिं उहो बुकिंग कराईंदा त इंशाअल्लाह ताला जेको आहे सो हो थोरी कोशिशि कंदा, अलाह उन्हनि जी मदद कंदो, हो पंहिंजे ज़ाती घर जा मालिक थी वेंदा। बाक़ी रहियो वकार ग्रुप हमेशह जेको आहे सो पंहिंजे क्लाइंट सां हर मुमकिन ताउन कंदो आहे ताकि उहो पंहिंजे ज़ाती घर जो मालिक थी वञे। वॾी महिरबानी मोहम्मद यूनिस साहब, वॾी महिरबानी रोज़ीना तव्हांजी बि। नाज़रीन, हैदराबाद टाइम्स प्रोग्राम में अवां सिंध जे मशहूरु बिल्डर मोहम्मद यूनिस मेमण जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हुनजो चवणु आहे त जेकॾहिं बिल्डर आहिनि, बिल्डर जंहिंखे माण्हू माफ़िया तौर ते चवनि था, इहे अहिड़ी हक़ीक़तूं न आहिनि। कुझु अहिड़ा माण्हू आहिनि जेके थोरा बिल्डर आहिनि, तमामु आङुरियुनि ते ॻणण जेतिरा, उन्हनि समूरनि बिल्डरनि खे जेको आहे सो ख़राबु कयो आहे, उन्हनि जो नालो इमेज उन्हनि जो ख़राबु कयो आहे। बाक़ी केतिरा ई हैदराबाद समेत कराची समेत सिंध जे वॾनि वॾनि शहरनि में बल्कि पूरे पाकिस्तान में सुठा जेको आहे सो उते पैकेज हलनि था बिल्डरनि जा, ऐं तमामु सुठियूं उते जेको आहे सो बिल्डिंगूं ठहनि थियूं, प्लाट हलनि था। बहरहाल कुझु चंद माण्हू आहिनि जिन बिल्डरनि खे बदनाम कयो आहे, ऐं अवाम खे घुरिजे त उहे जेके बिल्डर आहिनि, जेके पाण खे बिल्डर सां फ्रॉड कनि था, धोखो कनि था, ॿ नंबरी कनि था, उन्हनि खां परे थी करे कंहिं बि बिल्डर वटि अचनि ऐं उनजो जंहिंजी साख भली हुजे, जीअं वकार बिल्डर हिन वक़्तु बिल्कुलु हिन में को बि शक कोन्हे को त हैदराबाद समेत कराचीअ में जेके हुनजा प्रोजेक्ट हलनि था ग़रीब माण्हुनि जे लाइ ऐं सर्विस पेशा माण्हुनि जे लाइ, उहे तमामु घणो कामयाबु विया आहिनि ऐं उन्हनि खे न सिर्फ़ु माण्हू ॾिठो पर वॾे तइदाद में माण्हू उते पहुता आहिनि ऐं तमामु घणी बुकिंग बि हुनजी हलंदड़ आहे। ऐं अञा बि वकार बिल्डर जे चेयरमैन मोहम्मद यूनिस जो चवणु आहे त जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो जेकॾहिं हीउ रेशो रहियो त वधीक ज़मीन वठी वधीक पंहिंजे हिन ग़रीब माण्हुनि ऐं सरकारी मुलाज़िमनि खे सुठा मौक़ा फ़राहम कंदो त हू पंहिंजा ज़ाती घर वठी सघनि। प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। पंहिंजे मेज़बान ज़फ़र हकड़ो खे ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। तेसिताईं सदाईं गॾु।